नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भेड़िया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भेड़िया रोड में पाकिस्तानी फ़ौज सां यकजहती जो इज़हार तौर मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्द उस्तादनि ऐं सिविल सोसाइटी जे गॾियल रैली भेड़िया रोड हायर सेकेंडरी स्कूल मां उस्ताद ज़ुल्फ़कार कीरियो, शौकत राजपर, अब्दुल लतीफ़ अब्बासी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शागिर्दनि पारां पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि सां रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे फारूक अज़ीम चौक ऐं भेड़िया रोड ते पहुती। रैली खे ख़िताब कंदे अॻुवाणी चयो त असां मुल्क जे हर ॾुखिये वक़्त में गॾु आहियूं ऐं भारत खे मुंहुं तोड़ जवाबु मिली वियो आहे त पाकिस्तान जंग जे ख़िलाफ़ न आहे ऐं अमन चाहे थो। असां पाकिस्तान जी फ़ौज खे सलाम पेश करियूं था जंहिं भारती जंगी जुनून सां ही मुक़ाबिलो कयो आहे। रत जे आख़िरी फुड़े ताईं पाकिस्तान जे लाइ जान कुर्बान आहे ऐं असांखे पाक फ़ौज जे जवाननि ते फ़ख़्रु आहे जिन दुश्मन फ़ौज खे पोइते धिकी छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।